ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 11/10/2025। मिठा मिठा बाप दादा चवनि था मिठे मिठे ॿार, तव्हांजो फ़र्ज़ु आहे सभिनि खे यथार्थ सुख शांति जो रास्तो ॿुधाइणु। शांति में रहो, शांति ही बख़्शीश इनाम ॾियो। ख़ुदि बि शांति में रहो, ॿियनि खे बि शांति ॾियो। प्रश्न: कंहिं गुह्य राज खे सम्झण लाइ बेहद जी बुद्धि खपे? उत्तर आहे ड्रामा जी जो सीन आहे, जंहिं समय हलणी आहे उन समय हलंदी, इन जी एक्यूरेट आयु आहे। बाबा बि पंहिंजे एक्यूरेट टाइम ते ईंदा आहिनि। इन में हिकु सेकेंड जो बि फ़र्क़ु न पई सघंदो आहे। बाप बि पंहिंजे एक्यूरेट टाइम ते ईंदा आहिनि। इन में हिकु सेकेंड जो बि फ़र्क़ु न पई सघंदो आहे। पूरे 5000 वर्ष खां पोइ बाबा अची करे प्रवेश कंदा आहिनि। इहे गुह्य राज सम्झण लाइ बेहद जी बुद्धि खपे। पूरा 5000 वर्ष खां पोइ बाबा अची करे प्रवेश कंदा आहिनि। ये गुह्य राज सम्झण लाइ बेहद जी बुद्धि खपे। गीता बदिली वञे दुनिया न बदलंदासीं असां। ओम शांति। रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप वेही सम्झाइनि था। ॿारनि खे रास्तो ॿुधाईंदा आहिनि शांतिधाम सुखधाम जो। हिन समय सभु मनुष्य विश्व में शांति चाहींदा आहिनि। हर हिकु इंडिविजुअल बि चाहींदा आहिनि, विश्व में बि चाहींदा आहिनि। हर हिकु चईंदा आहिनि मन जी शांति खपे। हाणे उहा बि किथां मिली सघंदी? शांति जो सागर बाप ई आहे, जंहिंसां वरसो मिली सघंदो आहे। इंडिविजुअल बि मिली सघंदो आहे, होलसेल बि मिलंदो आहे, यानी सभिनि खे मिलंदो आहे। जो ॿार पढ़ंदा आहिनि सम्झी सघंदा आहिनि असां शांति जो वरसो वठणु, पंहिंजो बि पुरुषार्थ कंदा आहियूं, ॿियनि खे बि रास्तो ॿुधाईंदा आहियूं, है न। विश्व में शांति त थियणी ई आहे न, चाहे कोई वरसो वठणु अचे या न अचे। ॿारनि जो फ़र्ज़ु आहे सभु ॿारनि खे शांति ॾियणु। इहे सम्झी न सघंदा आहिनि 2-4 खे वरसो मिलण सां छा थींदो। कोई खे रास्तो ॿुधाइबो आहे, परंतु निश्चय न हुजण जे कारण ॿियनि खे आपसमान ठाहे न सघंदा आहिनि। जो निश्चय बुद्धि आहिनि उहे सम्झंदा आहिनि बाबा सां असांखे वर मिले थो, वरदान ॾींदा आहिनि न, आयुष्मान भव धनवान भव बि चईंदा आहिनि। सिर्फ़ु चइण सां त आशीर्वाद न मिली सघंदो आहे। आशीर्वाद मांगदा आहिनि त उन्हनि खे सम्झाइबो आहे तव्हांखे शांति खपे त ईअं पुरुषार्थ करो, महिनत सां सभु कुझु मिलंदो। भक्ति मार्ग में केतिरियूं आशीर्वाद वठंदा आहिनि। माँ बाप टीचर गुरु आदि सभिनि सां मांगदा आहिनि असां सुखी शांति रहूं, परंतु रही न सघंदा आहिनि। छो जो एतिरा ढेर मनुष्य आहिनि, उन्हनि खे सुख शांति मिली कीअं सघंदी आहे। ॻाईंदा बि आहिनि शांति ॾेवा, बुद्धि में ईंदो आहे हे परमपिता परमात्मा असांखे शांति जी बख़्शीश करो। वास्तव में बख़्शीश उनखे चइबो आहे जो चीज़ उठाए करे ॾियूं। चईंदा इहा तव्हांखे बख़्शीश आहे, इनाम। बाबा चईंदा आहिनि बख़्शीश कोई केतिरी बि कंदा, धन जी, मकान जी, कपिड़े आदि जी कंदा, उहो थियो दान पुण्य अल्पकाल जे लाइ। मनुष्य खे ॾींदा आहिनि, साहूकार ग़रीबनि खे अथवा साहूकार खे ॾींदा। बख़्शीश दान पुण्य या कुझु बि ईअं ई ॾियणु वठणु, है न, या ग़रीबनि खे कंदा या साहूकारनि खे ॾींदा। परंतु इहे त शांति ऐं सुख स्थाई आहे। हिते त कोई हिकु जन्म जे लाइ बि सुख शांति न ॾेई सघंदा आहिनि, छो जो उन्हनि वटि आहे ई न। ॾियण वारो त बाबा ई आहे न। उन्हनि खे सुख शांति पवित्रता जो सागर चईंदा आहियूं। ऊच ते ऊच भॻवान जी ई महिमा ॻाइबी आहे। सम्झंदा आहिनि उन्हनि सां ई शांति मिलंदी। पोइ उहे साधु संत आदि पास वेंदा आहिनि, छो जी भक्ति मार्ग आहे न।
त फेरो फिराईंदा रहंदा आहिनि, है न। त मिलंदी त ऊच ऊच बाबा साईं, लेकिन न ॼाणण जे कारण हेॾे होॾे फेरो पाईंदा आहिनि। उहो सभु अल्पकाल जे लाइ पुरुषार्थ आहे। तव्हां ॿारनि जो हाणे उहो सभु बंदि थी वेंदो आहे। तव्हां लिखंदा बि आहियो, बेहद जे बाप सां 100% पवित्रता सुख शांति जो वरसो पाए सघंदा आहियूं। हिते 100% अपवित्रता दुख अशांति आहे न, परंतु मनुष्य सम्झंदा न आहिनि। चईंदा आहिनि ऋषि मुनि आदि त पवित्र आहिनि, परंतु पैदाइश त पोइ बि विश्व सां थींदी आहे न। मूल ॻाल्हि ई इहा आहे, रावण राज्य में पवित्रता थी न सघे। पवित्रता सुख आदि सभिनि खे सागर हिकु बाप ई आहे, सभिनि जो सागर हिकु बाप ई आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे शिव बाबा सां 21 जन्म अर्थात अधु कलाक 2500 वर्ष जे लाइ वरसो मिलंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे शिव बाबा सां 21 जन्म अर्थात अधु कलाक 2500 वर्ष जे लाइ वरसो मिलंदो आहे। इहा त गारंटी आहे न। अधु कलाक सुखधाम, अधु कलाक दुखधाम। सृष्टि जा 2 भाग आहिनि, हिकु नई हिकु पुराणी, परंतु नई कॾहिं पुराणी कॾहिं थींदी आहे इहे बि ॼाणंदा न आहिनि। झाड़ जी आयु एतिरी एक्यूरेट ॿुधाए न सघनि। हाणे बाप द्वारा तव्हां हिन झाड़ खे ॼाणंदा आहियो, है न। झाड़ जी आयु एतिरी एक्यूरेट तव्हां ॿुधाए न सघो। हाणे बाबा असांखे एक्यूरेट ॿुधाई अथई। इहे 5000 वर्ष जो पुराणो झाड़ आहे, इन जी एक्यूरेट आयु जो पतो आहे न। ॿिया जो झाड़ हूंदा आहिनि हुननि जी आयु जो कंहिंखे पतो न हूंदो आहे, अंदाज़ ॿुधाए सघंदा आहिनि। तूफ़ान आयो, झाड़ किरियो, आयु पूरी थी वई। मनुष्यनि जो बि अचानक मौत थींदो आहे। हिन बेहद जी झाड़ जी आयु पूरे 5000 वर्ष आहे। हिन में हिकु ॾींहुं कम न जास्ती थी सघंदो आहे। इहा ठहियलु हिकु झाड़ आहे, हिन में फ़र्क़ु न थी सघंदो आहे। ड्रामा में जो सीन जंहिं समय हलणी आहे हुन समय ई हलंदी, हूबहू रिपीट थियणो ई आहे। ड्रामा में जो सीन हलंदी उहा हूबहू रिपीट थियणी ई आहे, उन समय ई थींदी। आयु बि एक्यूरेट आहे। बाबा खे बि नई दुनिया स्थापना करणु अचिणो ई आहे। एक्यूरेट टाइम ते ईंदा आहिनि, हिकु सेकेंड जो बि उन में फ़र्क़ु न पई सघंदो आहे। इहे बि हाणे तव्हांजी बेहद जी बुद्धि में आहे न, तव्हां ई सम्झी सघंदा आहियो। पूरा 5000 वर्ष पोइ बाबा अची करे प्रवेश कंदा आहिनि। इन जे लाइ शिवरात्रि चईंदा आहिनि, कृष्ण जी जन्माष्टमी। कृष्ण जी जन्माष्टमी चईंदासीं, शिव जी जन्माष्टमी न चईंदासीं, शिव जी रात्रि चईंदासीं। शिव जी अगरि जनमु थींदो त मौत बि थींदो। मनुष्य जो जनमु ॾींहुं चईंदासीं, शिव जे लाइ चईंदासीं शिवरात्रि। दुनिया में न ॻाल्हियुनि जो कंहिंखे बि कुझु पतो न आहे। तव्हां सम्झंदा आहियो शिवरात्रि छो चईंदा आहिनि, जन्माष्टमी छो न चईंदा आहिनि। उन्हनि जो जन्म दिव्य अलौकिक आहे, जो ॿियो कोई जो न थी सघंदो आहे। इहे कोई ॼाणंदो न आहे। शिव बाबा कॾहिं कीअं ईंदा आहिनि, शिवरात्रि जो अर्थ छा आहे तव्हां ॼाणंदा आहियो। इहा बेहद जी राति, भक्ति जी राति पूरी ॾींहुं थींदो आहे। ब्रह्मा जी राति ॾींहुं त पोइ ब्राह्मणनि जो बि आहे। इहे ब्रह्मा जो खेल थोरी हलंदो आहे, है न। सिर्फ़ु हिकु ब्रह्मा जो थोरी आहे। ब्रह्मा जी राति ऐं ॾींहुं त ब्राह्मणनि जो थी वियो न, है न। हिकु ब्रह्मा बाबा अकेला छा कंदा। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे ॾींहुं शुरू थियणो आहे। पढ़ंदे पढ़ंदे वञी पंहिंजे घर पहुचंदासीं, पोइ ॾींहं में ईंदासीं। अधु कलाक ॾींहुं, अधु कलाक राति ॻायल आहे, परंतु कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे। उहो माण्हू त चईंदा कि कलयुग जी आयु 40,000 वर्ष बाक़ी आहे, सतयुग जी लाखों वर्ष, है न। उहो माण्हू त चईंदा अञा कलयुग 40,000 वर्ष आहे, सतयुग जी
सतयुग जी लाखों वर्ष आयु पोइ अधु जो हिसाब ठहिरंदो न आहे। कल्प जी आयु जो कोई भी कल्प जी आयु खे कोई बि ॼाणंदो न आहे। तव्हां सॼे विश्व जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। तव्हां सॼे विश्व जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। इहे 5000 वर्ष खां पोइ सृष्टि चकर लॻाईंदी रहंदी आहे, है न। इहे 5000 वर्ष खां पोइ सृष्टि चकर लॻाईंदी रहंदी आहे। विश्व त आहे ई, उन में पाठ वॼाईंदे मनुष्य ई तंग थी वेंदा आहिनि। इहे छा आवागमन जो चक्कर आहे। अगरि 84 लाख जन्मनि जो आवागमन हुजे त पाठ ई छा थींदो। न ॼाण जे कारण कल्प जी आयु बि वधाए छॾी अथनि। हाणे तव्हां ॿार बाप सां सम्मुख पढ़ो था, अंदर में भासना ईंदी आहे, सभु प्रैक्टिकल में वेठा आहियूं। पुरुषोत्तम संगम युग खे बि ज़रूरु अचिणो आहे। कॾहिं ईंदा आहिनि, कीअं ईंदा आहिनि, इहे कोई बि न ॼाणंदा आहिनि। पुरुषोत्तम संगम युग कॾहिं ईंदो आहे, कीअं ईंदो आहे, इहे कोई न ॼाणंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो त केतिरो गदगद थियणो खपे, है न। कि असांजी बुद्धि बाबा एॾी विशाल ठाती अथई कि असांखे सम्झ में अचे थो। तव्हांजी कल्प कल्प बाबा सां तव्हां वरसा वठंदा आहियो, अर्थात माया ते जीत पाईंदा आहियो, पोइ हराईंदा आहियो। इहा आहे बेहद जी हार जीत। उन राजनि जी त ॾाढी ई हार जीत थींदी रहंदी आहे। अनेक लड़ायूं लॻंदी रहंदियूं आहिनि। उन राजनि जी त अनेक लड़ाई लॻंदी रहंदियूं आहिनि। नंढी सी लड़ाई लॻंदी त चई ॾींदा हाणे असां जीतिया। छा जीतिया, थोरो सो टुकड़ो जीतो। वॾी लड़ाई में हाराईंदा आहिनि त झंडो किराए छॾींदा आहिनि। पहिरियों त हिकु राजा हूंदो आहे, पोइ वृद्धि थींदी वेंदी आहे। पहिरियों हिननि लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, पोइ ॿिया राजायूं अचणु शुरू थींदा। जीअं पोप ॾेखारींदा आहिनि, पहिरियों हिकु हुयो, पोइ नंबरवार पोप बि वेहींदा आहिनि। कंहिंजी मृत्यु जो ठिकानो न आहे। तव्हां ॿार ॼाणंदासीं कि बाबा अमर ठाहींदा आहिनि, अमरपुरी जो मालिक ठाहिनि था। केतिरी ख़ुशी हुजणी खपे। इहा आहे मृत्यु लोक, उहा आहे अमर लोक, है न। इहा आहे मृत्यु लोक, उहा अमर लोक। हिन ॻाल्हियुनि खे नयो कोई सम्झी न सघे, हुननि खे मज़ो न ईंदो। जेतिरो पुराणनि खे ईंदो, है न, ओतिरो नयनि खे मज़ो न ईंदो। दिन प्रतिदिन वृद्धि खे पाईंदा आहिनि। निश्चय पको थी वियो, हिन में सहनशीलता बि ॾाढी हुजणी खपे। इहे त आसुरी दुनिया दुख ॾियण में देरी न कंदा आहिनि। तव्हांजी आत्मा चवंदी आहे असां हाणे बाबा जी श्रीमत ते हलूं था, असां संगम ते आहियूं, बाक़ी सभु कलयुग में आहिनि, है न। असां संगम ते आहियूं, बाक़ी सभु कलयुग में आहिनि। असां हाणे पुरुषोत्तम ठहूं था। पुरुष में उत्तम पुरुष पढ़ाई सां ई ठहींदा आहियूं। पढ़ाई सां चीफ जस्टिस आदि ठहींदा। तव्हांखे बाप पढ़ाईंदा आहिनि। हिन पढ़ाई सां ई पंहिंजे पुरुषार्थ अनुसार पद पाईंदा आहिनि। जेतिरो जो पढ़ंदो ओतिरी ग्रेड मिलंदी। इन में राजे जी ग्रेड आहे, वैसे उन पढ़ाई में राजे जी ग्रेड न हूंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां राजाउनि जो राजा ठहूं था त अंदर में केतिरी ख़ुशी हुजणी खपे। असां डबल सिरताज ॾाढो ऊच ठाहींदा आहियूं। भॻवानु बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। कॾहिं कोई सम्झी न सघे कि निराकार बाप कीअं अची करे पढ़ाईंदा आहिनि। मनुष्य पुकारंदा बि आहिनि, हे पतित पावन अची करे असांखे पावन ठाहियो, पोइ बि पावन ठहींदा न आहिनि। बाबा चवंदा आहिनि काम शत्रु आहे। तव्हां हिकु तरफ़ पुकारंदा आहियो कि पतित पावन अचो, हाणे मां आयो आहियां, चवंदो आहे ॿार पतितपना छॾो, त तव्हां छॾंदा छो न आहियो, है न। पतितपना छॾो त तव्हां छॾंदा छो न आहियो। ईअं थोरी बाबा तव्हांखे पावन ठाहे ऐं तव्हां पतित ठहींदा रहो। ढेर अहिड़ा पतित ठहींदा आहिनि।
कोई सत्य ॿुधाईंदा आहिनि, बाबा हीअ भूल थी वई। बाबा चईंदा आहिनि कोई बि पाप कर्म थी वञे त फ़ौरन ॿुधायो। कोई सच कोई कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। कोई पुछंदा आहिनि मां थोरी हिकु हिक जे अंदरि जो वेही ॼाणा, इहे त थी न सघंदो आहे। मां ईंदो ई आहियां सिर्फ़ु राय ॾियणु। पावन न ठहींदव त तव्हांखे ई नुक़सानु आहे। महिनत करे पावन सां पोइ पतित ठही वेंदव त पोइ कमाई चट थी वेंदी न, लज्जा ईंदी न। असां ख़ुदि ई पतित ठही पियासीं, पोइ ॿियनि खे कीअं चऊं कि पावन ठहूं। अंदरि खाईंदो असां केतिरो फरमान जो उल्लंघन कयो। हिते तव्हां बाप सां डायरेक्ट प्रतिज्ञा कंदा आहियो, ॼाणंदा आहियो बाबा सां कि सुखधाम शांतीधाम जो मालिक ठाहिनि था। हाज़िर नाज़िर आहिनि, असां उन्हनि जे सम्मुख वेठा आहियूं। इन में पहिरियों इहे नॉलेज थोरी हुई। हाज़िर नाज़िर आहियूं, असां बाबा जे सम्मुख वेठा आहियूं। इन्हनि में पहिरियों इहा नॉलेज थोरी हुई। हिते तव्हां बाप जे डायरेक्ट वेठा आहियो, है न। प्रतिज्ञा कंदा आहियो, ॼाणंदा आहियो बाबा सां कि सुखधाम शांतीधाम जो मालिक ठाहिनि था। हाज़िर नाज़िर आहिनि, असां उन्हनि जे सम्मुख वेठा आहियूं। इन्हनि में पहिरियों इहा नॉलेज थोरी हुई। न कोई गुरू ई हुयो जंहिं नॉलेज ॾिनी। अगरि गुरू हुजे हा त सिर्फ़ु हिक खे ज्ञान थोरी ॾियां। गुरूअनि जा फॉलोअर्स त ॾाढा हूंदा आहिनि, हिकु थोरी हूंदो आहे। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। सतगुरू आहे ई हिकु, उहे असांखे रास्तो ॿुधाईंदा आहिनि, असां पोइ ॿियनि खे ॿुधाईंदा आहियूं। तव्हां सभिनि खे चईंदा आहियो बाबा खे यादि करो बसि। उच बाप खे यादि करण सां ई उच पद मिलंदो। तव्हां राजाउनि जो राजा ठहींदा आहियो। तव्हां वटि अनगिनत धन हूंदो, है न। असां राजाउनि जो राजा ठहींदासीं, असां वटि अनगिनत धन हूंदो। तव्हां पंहिंजी झोली भरंदा आहियो, तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांजी झोली ख़ूब भरनि था। चईंदा आहिनि न कुबेर वटि ॾाढो धन हुयो। वास्तव में तव्हां हर हिकु कुबेर आहियो। तव्हांखे वैकुंठ रूपी खज़ानो मिली वेंदो आहे। ख़ुदा दोस्त जी बि कहानी आहे न। उन्हनि खे जो पहिरियों मिलंदो हुयो, उन्हनि खे हिकु ॾींहं जे लाइ बादशाही ॾींदा हुया। इहे सभु दृष्टांत आहिनि। अल्लाह माना बाप, उहो अवलदीन रचंदा आहिनि, पोइ साक्षात्कार थींदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बराबरि सां योग बल सां विश्व जी बादशाही वठंदा आहियूं, है न। असां योग बल सां पूरे विश्व जी बादशाही वठंदा आहियूं। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिन आसरी दुनिया में ॾाढो सहनशील थी करे रहणो आहे। कोई गाली ॾे दुख ॾे त बि सहन करिणो आहे। बाबा जी श्रीमत कॾहिं न छॾणी आहे। ॿियो आहे डायरेक्ट बाप सां पावन ठहिण जो फरमान कयो, इन करे कॾहिं बि पतित न ठहिणो आहे, है न। कॾहिं बि पतित न ठहिणो आहे। कॾहिं कोई पाप थिए त छिपाइणो न आहे। कॾहिं कोई पाप थिए त छिपाइणो न आहे। वरदाना इकोनॉमी जे पाठ द्वारा हलचल में बि अचल अडोल भव। समय प्रमाण वायुमंडल अशांति ऐं हलचल जो वधंदो वेंदो। अहिड़े समय ते अचल अडोल रहण जे लाइ बुद्धि जी लाइन ॾाढी क्लियर खपे। इन जे लाइ समय प्रमाण टचिंग ऐं कैचिंग पावर जी आवश्यकता आहे। इन खे वधाइण लाइ इकोनॉमी वारा ठहो, है न। बाबा जी टचिंग, बाबा जे इशारे खे असां कैच करे सघूं। इन जे लाइ असांखे इकोनॉमी करणी पवंदी। हिकु खे पंहिंजो साथी ठाहिणो पवंदो
संकल्प बोल करवन में एका नामी रखो। एका नामी एक नामी करण वारे ॿारनि जी लाइन क्लियर हुजण जे कारण बाप दादा जे डायरेक्शन के सहज कैच करे हलचल में भी अचल अडोल रहंदा। अहिड़ा ॿार छो जी बाबा जो डायरेक्शन कैच करे वठंदा त हलचल में भी अचल अडोल रहंदा। स्लोगन आहे स्थूल सूक्ष्म कामनाउनि जो त्याग करो तॾहिं कहिड़ी बि ॻाल्हि जो सामनो करे सघंदो। स्थूल ऐं सूक्ष्म कामनाउनि जो त्याग करो। स्थूल ऐं सूक्ष्म कामनाउनि जो त्याग करो तॾहिं कहिड़ी बि ॻाल्हि जो सामनो करे सघंदो। अव्यक्त इशारो आहे हाणे मनसा जी क्वालिटी खे बढ़ायो त क्वालिटी वारी आत्मायूं समीप ईंदियूं। हाणे मनसा जी क्वालिटी खे वधायो त क्वालिटी वारी आत्मायूं समीप ईंदियूं। इन में डबल सेवा आहे, स्व जी बि ॿियनि जी बि। स्व जे लाइ अलॻि महिनत न करणी पवंदी। अगरि मनसा क्वालिटी वधी वई त बाबा चवंदा आहिनि असां ॿियनि खे ॾींदासीं त असांखे बि मिलंदो, त महिनत न करणी पवंदी। प्रारब्ध प्राप्त आहे, अहिड़ी स्थिति अनुभव थींदी। ईअं अहिड़े समय जी श्रेष्ठ प्रारब्ध आहे। सदा स्वयं सर्व प्राप्तियुनि सां संपन्न रहण ऐं ठाहिण है न। प्रारब्ध प्राप्त आहे, अहिड़ी स्थिति अनुभव थींदी असांखे। हिन समय जी श्रेष्ठ प्रारब्ध आहे सदा स्वयं सर्व प्राप्तियुनि सां संपन्न रहणो आहे, संपन्न ठाहिणो आहे। सदा स्वयं खे सर्व प्राप्तियुनि सां संपन्न रहणो बि आहे ऐं ठाहिणो बि आहे। त हीअ असांखे ख़ुदि बि आहे, ॿियनि खे बि आहे। त हिन जे लाइ मनसा सेवा ई बेस्ट आहे, है न। मनसा सेवा ॿियनि खे ॾींदासीं त असांखे बि मिलंदी। त बाबा जी चई हलचल कोई हलचल में असांखे अचल अडोल रहण लाइ एक नामी एका नामी करो, हिक सां रहो, संकल्प बोल कर्मनि खे ज़्यादा वेस्ट न करो, ज़्यादा शा बिल्कुलु बि न। एका नामी रखो त बुद्धि योग बाबा सां लॻल रहंदो त हलचल में बि बाबा जी टचिंग थींदी त असां करेक्ट कमु करे सघंदासीं। ॿियो बाबा विशेष छा चई कि सहन करो, है न। सहन करो, समायो, श्रीमत खे न छॾो। ॿियो बाबा ॾिसो बाबा जी धारणा, बाबा जो वरदान, बाबा जो स्लोगन स्थूल सूक्ष्म कामनाउनि जो त्याग करो तॾहिं ॻाल्हियुनि जो सामनो करे सघंदा। टे हिक तरीक़े सां रिलेटेड आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।